नासिन पनुआकिल में लखें रुपयनि जी बजट खणंदड़ तालक अस्पताल रोलड़े जो शिकार। डॉक्टर गैर हाज़िर, इलाज लाइ ईंदड़ मरीज़ मायूस थी घर वापसि वञण लॻा। उन जा वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर तुफ़ैल आफ्ताब। जी तुफ़ैल, ॿुधाइजो त अस्पताल में मरीज़नि खे कहिड़नि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो ऐं कहिड़नि इलाइक़नि खां मरीज़ इलाज लाइ अचनि था ऐं डॉक्टरनि जी गैर हाज़िरी बाबति आगाह कजो। बिल्कुल इन वक्त मां मौजूद आहियां पनुआकिल जी तालका अस्पताल में, जिते पनुआकिल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सांगी, दादलो, कचो समेत केतिरनि इलाइक़नि सां वास्तो रखंदड़ मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला, खंघि ज़ुकाम बुखार समेत केतिरनि बीमारियुनि में मुब्तला मरीज़ इलाज लाइ अची रहिया आहिनि। पर हिते जेको आहे अस्पताल में डॉक्टर न हुजण करे उन्हनि जो इलाज नथो थी सघे, जेके मायूस थी घर मोटी वञनि था पिया। उन हवाले सां जेको मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल थिए, उन्हनि ॿुधायो त संदसि जेको आहे डॉक्टर न हुजण करे उन्हनि खे काफ़ी परेशानी खे उहे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि DHO सखर ऐं सूबाई सेक्रेटरी सिंध खां जेको आहे मुतालबो कयो आहे त अस्पताल जी जेको आहे हालत जो नोटिस वरितो वञे ऐं जेको आवाम खे सरकारी इलाज फ़राहम कयो वञे। जी।